जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु ॻाल्हि कंदासीं रक्षाबंधन जी। रक्षाबंधन कॾहिं आहे? रक्षाबंधन आहे 30 तारीख़ अगस्त जे महीने जी सावण मास जी पूर्णिमा जो पाण रक्षाबंधन जो त्योहार मल्हाईंदासीं। रक्षाबंधन जो अर्थ ही आहे कि भाउ भेण जी रक्षा कंदो आहे। हिकु अहिड़ो बंधन, अहिड़ो हिकु धागो, पवित्र धागो आहे जंहिंमें भाउ खे हमेशह पंहिंजे भेण जी तन मन धन सां रक्षा करणी पवंदी आहे। विष्णु पुराण में ॿुधायो वियो आहे कि असुरनि जो राजा बलि जे स्वर्ग जे देवता इंद्र खे क्षति पहुचाई, उनखां युद्ध कयईं त उनजी जेकी पत्नी आहे सची, उनखे कि ही छा पियो थिए, कि ही ईअं ई कंदो रहंदो त सॼो सर्वनाश थी वेंदो ऐं असुर अची करे राज कंदा। त इहा भॻवानु विष्णु वटि वई कि इन जो छा हल आहे ऐं कीअं कजे। त भॻवानु विष्णु उनखे हिकु धागो ॾिनईंसि कि इहो धागो वञी करे पंहिंजे इंद्र पंहिंजे पति खे वञी करे दाहिने हथ में पाइजां। तॾहिं खां वठी करे इहो पवित्र धागो पाण पाइण लॻा आहियूं, तंहिंखे रक्षाबंधन जो नालो बि ॾींदा आहियूं। महाभारत में ॿुधायो थो वञे कि शुत देवी नाले जी भॻवान श्री कृष्ण जी चाची हुई। उनखे ॾाढे ई जतन करण खां पोइ उनखे हिकु औलाद प्राप्त थी। उनजो नालो हो शिशुपाल। शिशुपाल तमामु ई वधीक बीमार रहंदो हो त उहा हिकु वैद्य वटि वठी वई ऐं उनजे वैद्य उन्हनि जे गुरु ॾिसी करे उनखे चयो, हिकु भविष्यवाणी कई कि जेको बि इनखे स्पर्श कंदो ही ठीक भी थी वेंदो, स्वस्थ भी थी वेंदो, पर इन जो मौत जो कारण भी उहो ई हूंदो। त जे वक़्तु भॻवान श्री कृष्ण पंहिंजी चाची वटि आया ऐं जीअं शिशुपाल खे हंज में खयनि त उहो बिल्कुलु ठीकु थी वियो। इहो उनजी ख़ुशी जो कारण त हो ई, पर ॿियो उनखे दुख भी थियो कि इहो ई मुंहिंजे पुट जे मौत जो कारण थींदो। त उनजी चाची हिनखे चयईंसि कि पुट तूं हिनखे न मारंदे। त उन चई ठीकु आहे, ही 100 ग़लतियूं कंदो, हिनखे माफ़ आहिनि, पर ही जीअं ई 101 कंदो त हिनखे माफ़ी कॾहिं न मिलंदी। वञी करे शिशुपाल हिकु क्रूर राजा ठहियो ऐं जेॾी महिल हू सभा में वेठो हो त चईंदा आहिनि अहंकार जंहिंजे अंदरि हूंदो आहे त मथे ते चढ़ी करे ॻाल्हाईंदो आहे। हू सभिनि जो अपमान कंदो आहे, बेइज़ती कंदो आहे। त ईअं ई भॻवान श्री कृष्ण जी बि उन बेइज़ती पे कई। त चईंदा आहिनि अपमान जी बि हिकु सीमा हूंदी आहे, उनजो बि अंत जेॾी महिल 100 उन जूं ग़लतियूं थी वयूं त उन पंहिंजे चक्र सां शिशुपाल जो सर अलॻि करे रखियो धड़ सां। ते वक़्तु उनखे आङिरी में हिकु चोट लॻी वई ऐं खून अचणु लॻो। ते वक़्तु द्रौपदी पंहिंजी चुन्नी फाड़े करे उनखे ॿधियईं। ते वक़्तु भॻवान श्री कृष्ण उनखे पंहिंजी भेण दिलि अंतरात्मा सां भेण सम्झी करे उनजी हमेशह रक्षा कंदा रहिया। इहो पाण महाभारत में ॾिठो हूंदो कि उनजी कीअं रक्षा कयईं ऐं तॾहिं खां वठी अॼु तक भाउ भेण जो प्रेम, जेके पाण मौली, धागो, रक्षा, प्रेम कुझु बि चई ॾियूं, इहो भाउ भेण जो त्योहार आहे। तॾहिं खां वठी अॼु तक पाण इहो उत्सव मल्हायूं पिया, रक्षाबंधन। जय श्री झूलेलाल।